अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए 4 JDO न्यूज़ नहीं आवा यहाँ वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। नवाब शामा अब्दुल सलाम डायरी जी कुछ ॾींहं अॻु डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद इब्रार अहमद जाफ़र ऐं मेडिकल स्टोर मालिकनि में महांगो मास्क विकिरो करण वारो मामिलो शिद्दत इख्तियार करे वियो। ॿिन्हिनि धुरियुनि जे विच में राज़ीनामो थियण जे बावजूदि असिस्टेंट कमिश्नर नवाब शाह तारिक अली सोलंकी ड्रग इंस्पेक्टर सां गॾु अस्पताल रोड ते वाक़िअ मुख़्तलिफ़ मेडिकल स्टोरनि ते छापा हणी मुदेखार दवाऊं ममनून दवाऊं विकिरो करण जे इल्ज़ाम हेठि 5 मेडिकल स्टोरनि सुंबुल मेडिकल स्टोर, न्यू अल्फला मेडिकल स्टोर, न्यू सुपर मेडिकल स्टोर ऐं परफेक्ट मेडिकल स्टोर सागर मेडिकल स्टोर खे सील करे छॾियो आहे। उन सिलसिले में असिस्टेंट कमिश्नर तारिक सोलंकीअ ॿुधायो त काफ़ी अरसे खां वठी असांखे आवाम पारां शिकायतूं हुयूं त कुझु मेडिकल स्टोर वारा हथरादू दवाऊं महांगियूं करण सां गॾु मुदेखार दवा विकिरो कनि था। उन जे करे अॼु असां छापा हया आहिनि ऐं काफ़ी मेडिकल स्टोरनि ते मुदेखार दवाऊं ठाहियूं आहिनि जेकी इंसाननि जे लाइ हानिकार आहे। हिन चयो त कंहिंसां का बि नाइंसाफ़ी न थींदी, पर आवाम जी जान सां खेॾींदड़ मेडिकल स्टोर वारनि खे बख़्श न कबो। कंहिंसां बि का नाइंसाफ़ी न थींदी ऐं कानून मूजिबि कार्रवाई कई वेंदी। होॾां ज़िला इंतिज़ामिया पारां अचानक मेडिकल स्टोरनि ख़िलाफ़ क्रेक डाउन करण वारे अमल ख़िलाफ़ केमिस्ट एंड ड्रग्स जे अॻुवाननि पारां हंगामी गॾिजाणी कोठाई वई आहे। राब्ते करण लाइ केमिस्ट एंड ड्रग्स जे सदर मुस्तफ़ा धोरो ॿुधायो त असां सां इंतकामी कार्रवाई कई पई वञे। हिन चयो त ज़िले इंतिज़ामिया खे अचानक मुदेखार दवाऊं चेक करण ऐं मेडिकल स्टोरनि ते छापा हणण जो जवाज़ी न आहे। हिन चयो त असां कंहिं बि सूरत में गैर क़ानूनी कमु करणु न ॾींदासीं। जेकी दवाऊं असिस्टेंट कमिश्नर खे हथायूं आहिनि उहे असां कबट जे खाननि में अलॻि करे रखियूं हुयूं। चार JDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो चार JDO न्यूज़।